अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाल आबरू यहाँ बिशारत सुमरो नजर जनासी खास खबर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़द सां गॾु उम्रे जी सआदत लाइ मके शरीफ़ पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पाकिस्तानी वफ़द लाइ काबतुल्लाह शरीफ़ जा दरवाज़ा खोलिया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी हिजरे अस्वद खे चुमियो ऐं काबतुल्लाह जो तवाफ़ कयो। मुल्क जे अमुन, सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरियूं वयूं। जबकि वज़ीर आला की हैसियत से अपने फ़राइज़ की कमा हक़ हू अंजाम दही के लिए ऐसा करना ज़रूरी हो। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए। आमीन। हमज़ा शहबाज पंजाब के 21 वॾे वज़ीर तौर हलफ़ खणी वरितो। क़ौमी असम्बली के स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज के हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़, वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं ॿिया पार्टी अॻवान शरीक थिया। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी के मौक़े ते कंहिं बि क़िस्म जे अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज चयो त चैलेंजिस केतिरा ई आहिनि, चाहियूं था त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। गुज़िरियल हुकूमत सिहत ऐं तालीम समेत केतिरा ई चैलेंजिस छॾिया आहिनि। अमन अमान जी सूरतहाल जो बि मसइलो आहे। ही रुगो नून लीग जी हुकूमत न आहे, हिन में इतिहादी जमायतूं बि शामिल आहिनि, जंहिंजे करे सभिनी खे गॾिजी फ़ैसिलो करणो पवंदो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण शहरनि खे हीट वेव बाबति एहतियात जो मशवरो ॾेई छॾियो। शर्जील इनाम मेमण चवे थो 2 मई ताईं सिंध सूबो हीट वेव जी लपेट में रहंदो। शहरी गैर ज़रूरी तौर घरनि मां ॿाहिरि न निकिरनि। इस्पतालुनि में हीट वेव जे मुतासिरनि लाइ ख़ासि वार्ड्स मुख़्तस किया विया आहिनि। सिंध सरकार ज़िला इंतज़ामिया खे इंतज़ाम यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे।